नासिन चूंडको टाउन कमेटी जो चरखो हलाईंदड़नि शहरनि सां का बि चङाई न कई। गटरनि ऐं नालनि जा खुलियल मुंहं मौत जी अलामत बणियल आहिनि। पंज क़िस्मत खे चार चंड लॻाईंदड़ टाउन इंतिज़ामिया शहरनि जे मुक़दर जी तक़दीर न बदिलाए सघी। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे पीराणो साहिल बमरो। ही मंज़र सिंध सरकार जे तरफ़ां मिलंदड़ रक़म जे हवाले सां कंहिं ग़रीब शहर जा न, पर सिंध सरकार जे खज़ाने मां हर महीने 1,11,56,000 रुपया मिलंदड़ हिकु शाहूकार टाउन कमेटी चूंडको जा आहिनि, जंहिंजी इंतिज़ामिया जी लापरवाहीअ सबबु चूंडको शहर जा रोड रस्ता त तबाह आहिनि, पर हाणे त किसो वञी इते पहुतो आहे जो सालनि जा ठहियल गटर, रोड जा किरास ऐं तोड़े जो नालियुनि जा ढकण टुटी तबाह थी विया आहिनि, जंहिं करे हाणे वॾो ख़ौफ़ वारो सूरत हाल आहे। ऐं ख़ुदा न करे कंहिं वक़्तु बि कंहिं न घट जो को मासूम ॿार न खाज थी वञे ऐं रस्ते सां ईंदड़ गाॾियुनि जा बि हादसा हाणे रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। तोड़े जो एमरजेंसी हुजे पर हिननि वॾनि नालनि वारनि खॾनि में गाॾियूं किरी थियूं पियूं ऐं पोइ शहरी उन्हनि गाॾियुनि खे धिकींदा रहनि था। पर इंतिज़ामिया जेका टाउन कमेटी चूंडको जी आहे उहा सभु कुझु अखियुनि सां ॾिसण जे बावजूदि शायदि हिननि मसइलनि लाइ हल करण लाइ संजीदा न आहे। को बि हिते मौत खूह ईअं सम्झो त को बि किरी सघे थो। हिते नंढड़ा ॿार किरंदा, वॾा किरंदा। ही कंटिन्यू तक़रीबन 2 साल थिया आहिनि हिन खॾे खे, हिन गटर खे। ऐं मेन चौराहनि ते बि गटर खुलियल आहिनि, जेके मेन हॉल नालनि जा खुलियल आहिनि, उन्हनि खे केरु बंदि कराईंदो। असां सम्झूं था त मुहर्रम जे महीने में इहो थोरो घणो कमु थींदो आहे, बहरहाल उहो त हिकिड़ो असांखे लॉलीपॉप ॾिनो थो वञे, आवाम खे ख़ासि करे ॾिनो थो वञे। ऐं ही तव्हां ॾिसो था ॾींहों ॾींहुं हिते इलाही हादसा थिया आहिनि। हाणे कंहिं वॾे हादसे जे इंतज़ार में आहे TMO साहिबु, ख़बर न आहे उनजो छा मक़सदु आहे। पर चूंडको शहर, चूंडको टाउन कमेटी जो करोड़नि रुपयनि जो महीने जो बजट हूंदो आहे, उनजे बावजूद बि शहर में गंदगी जा ढेर, गटरनि जा जेके मुंहं आहिनि उहे खुलियल रहनि था। अक्सर शहर जा तव्हां बाज़ारनि विज़िट करे ॾिठा हूंदा, मतिलबु मथे स्टैंड खां वठी हेठि स्टैंड ताईं तक़रीबन जेके बि गटर्स आहिनि उहे खुलियल आहिनि। उनजे खुलण जे बावजूदि केतिरा ई हिते मिसहेप थियनि था, डेली बेसिस ते केतिरा एक्सीडेंट क्रिएट थियनि था, केतिरा एक्यूट थियनि था, केतिरा जेके आहिनि नंढड़ा नंढड़ा ॿार उहे गटरनि में किरनि था, केतिरियूं गाॾियूं जेके आहिनि उन हादसे शिकार थियनि थियूं। ऐं उनखां अलावा जेके बि पेशेंट्स वग़ैरह आहिनि, जेके इमरजेंसी में हॉस्पिटलाइज़ थियण जी कोशिशि कनि था, उन्हनि माण्हुनि जा हिते एम्बुलेंस बि इवन के किरनि था, उन्हनि जे मतिलबु फासनि था। हिन जाइ ते पासे तां जेके गाॾियूं गुज़र थियूं कोन्हे, असांजो हिते स्टैंड ते स्टार्टर बि आहियां पंहिंजी जाइ ते। हर रोज़ जो इहो माना 5-8 गाॾियूं रोज़ किरनि थियूं। कंहिं महिल कार थी किरे में, हिकिड़े ॾींहुं अहिड़ी मोटरसाइकिल आई जेका कल्टी खाए किरण वारी हुई पर बची वई कंहिं पोज़ीशन में। हिते एक्सीडेंट थियनि था। हाणे ॾिसजे त लोकल गवर्नमेंट जूं अख़्तियारियूं सालनि खां मुक़ररु बि कुर्सीअ ते टाउन ऑफिस मोहम्मद यूसुफ शेख जी न गिफ़्ट जो कॾहिं जूं नोटिस वठनि ऐं हीउ जेको हुननि जो जाइज़ मसइलो आहे कॾहिं हल थिए थो। बहरहाल इन ॻाल्हि जो त इंतज़ार ई रहंदो। कैमरा टीम सां गॾु पीराणो साहिल बमरो, आवाज़ TV न्यूज़, नारो।